दोस्तों अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी संद उम्मीद है तवी सब खुश हूंदा साथी हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हां सां वञो था जेका लोक कहाणी आहे असां खोड़ सादरियूं कहाणियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं हूंदियूं ॻाल्हि आहे लीला ऐं चनेसर जी चवंदा त चनेसर ऐं लीला पाण में सॻा सोटरा माना उहा सौटरसि हिन जे पीउ खे जेको उन दौर लीला जो जेको पीउ हो उन एरिया जो बादशाह हो एरिया जो हुकुमरान हो हिन खे इहा हिकु ई धीउ हुई चनेसर बि पीउ खे हिकु पुटु हो चनेसर जी पीउ मां मरी विया ऐं हीअ छोकिरी लीला चनेसर जे नाले थियल हुई जॾहिं बादशाह खे ॿियो पुटु या ॿी औलाद जॾहिं न थी तॾहिं हे अकेलो यतीम माण्हू हो त हुकुमरान बादशाह जे ख़ानदान जो पर अकेलो यतीम हो पीउ मां को बि कोन चाचे खे चई त मूंखे संग ॾे चाचे जो तोखे न ॾींदुसि चई मुंहिंजे नाले थियल आहे तूं असांजे अबे न साम्हूं तुंहिंजे नाले कई आहे मुंहिंजी छोकिरी हीअ सोटरा मुंहिंजी चई न इहा न ॾींदुसि मां तोखे न ॾींदुसि नेठि आख़िर में हिन हीला करे उहो शहर छॾियूं हली वियो नेठि घणे टाइम खां पोइ वरी अचे हिकिड़े दफ़े कचहरी में वॾा माण्हू लीला ऐं पीउ वटि वेठा बादशाही में उताक में अचे चनेसर चयोसि बाबा इहा छोकिरी मुंहिंजे नाले थियल आहे मूंखे ॾे चनेसर खे चयईं त टे मुंहिंजा सवाल आहिनि जेकॾहिं इहे टई सवाल तूं पूरा करी मां बादशाह आहियां उन मुंहिंजी लेवल जहिड़ो हुजी न तोखे छोकिरीअ जो संग ॾियां न हुनजो सवाल ॿुधा चई सवाल टे आहिनि त 5 लाल चवंदा लाल जी रक़म जेका आई हीरा लाल जवार ॿुधा हूंदा उन जी रक़म जेका आई उहा बादशाहियूं लहंदी 5 लाल 100 गुरी वारो कानो ऐं हिकु कलर हिकु रंग ऐं हिकु उमिरि में 100 उठ जंहिं ॾींहुं हिते काए अचे मूंखे ॾिनी छोकिरीअ जो संग तोखे ॾिनो छो जो इहे सभु शयूं जेकॾहिं तूं करे सघीं थो त वाक़ई तूं लाइक़ु आहीं बादशाही हलण जो एतिरी तो वटि सम्झ आहे एतिरो तो वटि ॾांहुं आहे इहो सभु कुझु तूं अणउद मां करे थो वञी त हे परेशान थी राति जो घरां निकिरिया हुन चई करे वेंदुसि राति जो अचे हिकिड़ो ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ो वॾो पटु पियो हूंदो उन ते अचे वेही रहियो परेशान वेठो सोचे 2-3 कलाकनि खां पोइ ॾिठी अमरा घोड़े ते थो अचे बुट लॻल अथसि राति जो टाइम अचे घोड़ो भरिसां झले सलाम ॾिनी वालेकुम सलाम चईंदा परेशान कीअं वेठो आहीं चईंसि तूं केरु आहीं चई मां चोर आहियां चई तूं केरु आहीं यार मां चनेसर आहियां सॼो किसो ॿुधाईंदी हीअं चाचे शर्त रखी आहे चई मां चोर आहियां सुभाणे जेकॾहिं तुंहिंजी लीला सां शादी थी वञे तूं असांजो हुकुमरान थींदे मां ॾोहारी टाइप जो माण्हू आहियां सुभाणे जेकॾहिं मूंखां ॾोह थिए थो त लिखी ॾी मूंखे पेन पने सां पर्ची ते लिखी ॾी कहिड़ो बि वॾो ॾोह मां करियां तूं मूंखे माफ़ु करी त मां तोखे 100 उठ ॾेई सघां थो हिकु कलर हिकु रंग जो हुन चयोसि पेन पनो ॾे तकड़ में सही करे न मां बादशाह थियां उन खां पोइ तूं जेॾो वणई उहो ॾोह कंदे मां तोखे माफ़ु कंदुसि पर्ची ते लिखी ने हुन ॿी पर्ची ॾिनंदी हीअ काए वञी फिलाणे हीअ पर्ची खणी फिलाणे बादशाह जी एरिया में फिलाणी जॻह ते वेंदी हुते धनार हूंदी हुनखे ॾींदी 100 उठ ॾींदी सुबुह जो पर्ची खणी ठका ॾिने वियो हुनखे ॾिने हुन पर्ची अखियुनि ते रखे 100 उठ ई ॾिनुसि अॼु बादशाही मालात में 100 उठ हाणे चई साईं हे हिकु रंग हिकु कलर हिकु जहिड़ा उठ 100 बाक़ी 100 गुरी वारो कानो 5 लाल चई साईं वञा थो सुभाणे ते वरी वञी साॻी जॻह ते वेठो राति थी त साॻियो चोर अचे मथां बीठुसि अलाए कीअं परेशान आहे कहिड़ो केरु आहे चई मां चनेसर आहियां कीअं परेशान आहे चई हीअ ॻाल्हि आहे चई जेकॾहिं 100 गुरी वारो कानो तूं चवीं त मां तोखे ॾसियां फिलाणे बंद में कढाइण वारा अमरा बि ॾियां पर शर्त आहे त मां ॾोहारी टाइप जो माण्हू आहे तूं हुकुमरान थींदे ॿियो ॾोह बि मूंखे माफ़ु करी लिखी ॾी त मां तुंहिंजो कमु कयां हुन चयो पेन पनो ॾे लिखी ॾिनई त 2 अमरा ॿियनि खे घुराए हुनखे चई फिलाणे बंद में वञी गोॾे उतां कानो कढियो सुभाणे ते बादशाह खे रहियो आख़िरी सुवालु 5 लाल सुभाणे ते वरी हाणे हिनखे पक ई त इहो साॻियो चोर ई मुंहिंजो कमु करे सघे थो साॻी जॻह ते वेठो वञी साॻियो चोर सलाम अलैकुम चईंसि भाउ आख़िरी सुवालु आहे इहो मुंहिंजो पूरो कर तूं सॼो जहिड़ो वणई उहो ग़लति कमु कजांइ मां तोखे माफ़ु कंदुसि पर्ची लिखी ॾे चईंसि फिलाणे अमरा ॾे वञ तोखे 5 लाल ॾींदो उहा पर्ची खणी हुन चोर खे 3 पर्चियूं लिखी ॾिनियूं शादी थी नारा लॻा झुमरियूं छूं लीला चनेसर जी शादी थी वई घर में रहिया पिया आहिनि राति थी माना हिते 2-3 महीना हिननि खे गुज़री विया घर में 2-3 महीननि खां पोइ हिकिड़े दफ़े नौकर ॿार नौकर के सचा थींदा आहिनि नौकर चनेसर खे सुबुह जो निंड में उथण सां ई चयईंसि त हे जेका लीला आहे न तुंहिंजी ज़ाल जेका हाणे असांजी बादशाहज़ादी थियण वारी आहे चई हा चई इन जी वीरनाथ नाले हिकिड़ो जोगी आहे जेको परे परी मुल्क ते रहंदो आहे उन सां यारी अथसि उन सां राति बि मिलण वई 3 ॾियारे बि उन सां मिलण वेंदई उन जे पुट जी शादी आहे सो हीअ रोज़ वेंदी हुई मां घोड़ो हलाईंदो आहियां त मां वेंदो आहियां जॾहिं मन ॾे वेंदी हुई मां तूं बादशाह बि आहीं असांजो हुकुमरान बि आहीं असांजी बादशाह आज़ादी आहे इन करे मूंखे ॾुख थो थिए तोखे ॿुधायां थो हुन चयो सही आहे हिन ॾिठो त हाणे उहो करे ॾिसां हुन चयोसि मूंखे तस्दीक करे चई तस्दीक तोखे मां ॾींदुसि कहिड़ी चई तस्दीक तोखे मां जॾहिं चवां थो ॾींदुसि न बादशाह आज़ादी माना लीला जे नाले चवंदा हुन वटि वीरनाथ जोगी हुनखे हिकिड़ो अहिड़ो इल्मु ॾिनो जो माण्हू निंड पियो हुजे हुनजे मथां उहो पढ़ी वेंदी त माण्हू निंड मां न उथंदो जेसिताईं मोटी अचे वरी उहो पढ़ी पाण लाहेसि चनेसर खे चई सुम्हजां न
चनेसर सुम्ही पियो पर निंड न मां लीला हुन मथां पढ़ी 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 रात जो उथी ऐं नौकर खे चई त 2 मिंटनि में घोड़ो तयारु कर मां कपिड़ा पाए अचां थी हलणो आहे वीरनाथ ॾे हे जीअं बसि माई अंदरि वेही सिंगार कोन त नौकर अचे चयोसि भाउ वञे थी चई कपिड़ा मटाए चनेसर हुन सां लटा धटा कपिड़ा दपड़ा मटाए वञण सां चनेसर बादशाह माण्हू घोड़ो जो ॿधईंदो घोड़ो सही न ॿधुसि जीअं लीला आई बसि घोड़े ते चइण खां रकेब पहिरियों जो सट हणी त रकेब घोड़े सां गॾु फिरियो त हिनखे अहिड़ो लकुड़ो हणी चईसि तूं एतिरो टाइम घोड़ा ॿधंदो सम्झाईंदो आहे तो घोड़ो ॿधणु नथो अचे सट ॾे घोड़ो ॿधी चनेसर खे राति जो ऊंदई न बिजली जो टाइम न चईसि पोयां वेठो घोड़े खां हथो कढे सिधो वीरनाथ जोगी वटि वीरनाथ जे पुट जी शादी वीरनाथ जोगी मशहूरु माण्हू उन नाले हिकिड़ी छोकिरी थियल आई राग रूग अलाए छा हिनखे चई घोड़ो ॿधो घोड़ो ॿधी वञी वेठा लीला जे अॻिते अचे वीरनाथ जोगी मिलियो विहारियईंसि पाण सां गॾु ऐं राग हलियो राग जो हलियो त जेको लीला हुते राग ते झुमिर पियईं ढोलक सही न पियो वॼाए उहो ढोलक वारो चनेसर ढोलक ॼाणींदो चनेसर फिरी अचे ढोलकार खे परेची माथो वॼायां ऐं अचे थो वॼा वई चनेसर ढोलक वॼाई तो वीरनाथ जोगी झुमिर हणंदे लीला खे जीअं ॾिठो यारी थो वियो न चवंदा 12 लख जो हार हो सोनो उहो लीला खे झुमिर हणंदे अचे कंध में अथई लीला जीअं नशनि में मस्तु झुमिर हणंदी हणंदी अचे उहो हार उन ढोलकार खे ॿधई विधई कंध में चवंदा उहो हार अहिड़ो जेकॾहिं तव्हां तंबू में टंगे छॾियो त उहो तंबू में अंदरि रोशनी थींदी उहो हुनखे ॾिनई ॻाल्हि खुटाइणी राति ॼाण चयोमांइ निकाह आहे देरि सां शादी आहे वीरनाथ जे पुट जी जंहिंसां शादी आहे उन माई जो नालो कौरू माई वॾी हसीन हुई जोगी रंग जो कारो मुश्कियो माई अंदरों चवराइनि त मां वीरनाथ जे पुट सां शादी न कंदसि जेकॾहिं शादी मां कंदसि मुंहिंजी ॾिठल वाइठल मूं जहिड़ो जेको माण्हू हूंदो उन सां कंदसि वीरनाथ खे ॿुधायूं वीरनाथ ॾिसी ॾिसी ऐं लीला खे चयो त हे जेको तोसां नौकर आयो आहे ॾाढो ॾिसण जे परे खां सुहिणो थो लॻे इन खे मोकिलियूंसि चई कीअं चई इन खे तुंहिंजे नाले था चऊं माई खे हथ बि न लाहींदो सुबुह 6 असुर इन खे तूं वठी हली वञे मां पाण हिन खे वठी वञी घर सिधो कंदुसि चई सही आहे वीरनाथ जोगी सां निकाह कंहिंसां पढ़ायूंसि वीरनाथ जे पुट सां न चनेसर सां कंहिंजो कौरू जो जेका वीरनाथ जे पुट सां शादी बि करे राति जी वीरनाथ उहो जेको कंध में विधल हो हिनखे चनेसर खे यार उहो खयूं हलियो वियो निकाह थियो शादी थी जॾहिं कमरे में अंदरि वियो त लीला खे हिनखे चयईं कौरू खे त हक़ीक़त ॿुधाईंसि हीअं मुंहिंजी लीला ज़ाल आहे उनजी हिन सां पुट हिन जंहिंजे पुट जी शादी आहे वीरनाथ जी इन सां यारीअ मां उहा तस्दीक ॾिसण आयो मां फलाणे इलाइक़े जो बादशाह आहियां मुंहिंजी शादी बि तोसां आरज़ी कराई अथनि सुबुह जो हे हीअं कमु थींदियूं असां हलिया वेंदासीं तुंहिंजी शादी वीरनाथ जे पुट सां आहे माई चुसि न मां शादी तोखे ॾिसी कई आहे तोसां कई अथमि ऐं तोसां ई हूंदी माई चुसि मुंहिंजो आहे माना चनेसर चुसि मां तोसां शादी करे न सघां छो जो मुंहिंजी ज़ाल ॿाहिरि वेठी आहे ॻाल्हि खुटाइणी सुबुह थियो चनेसर उहो हार जेको हार होसि उहो लीला खे उनखे माई कौरू खे ॾेई सुबुह जो लीला सां चढ़ियो हलियो बंगुले ते जॾहिं ॾींहं थियण खां अवल पहुता माई अंदरि सिंगार लाइण वई त हुन नौकर खे चयो त कपिड़ा मटाए हुन कपिड़ा वपड़ा मटाए अचे नौकर जी जाइ ते सुम्ही पियो हुन पंहिंजे अचे जॻह ते सुम्ही पियो नौकर घोड़ा दड़ा अचे लीला उहो पढ़ी निंड लाहे ऐं जॾहिं भाकुर हुयो चनेसर खे त चनेसर ख़बर थी छा चयुसि चनेसर चयुसि लीला मां हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो आहे उहो सॼी हक़ीक़त ॿुधाईंसि हीअं हलियाऊं हिते वियाऊं मां ढोलक वॼाया तो मां यार विधो आहे त लीला चवणु लॻसि ख़्वाब कूड़ा हूंदा आहिनि त हीअं करे चनेसर खमीस लाहे चयोसि त ख़्वाब कूड़ा थी सघनि था जेको तो मूंखे लकुड़ो हुयो उन जो निशान कूड़ न आहे लीला बुलडई जो उथी वही वञी कमरे में हिकिड़ी पर्ची खणी आई अचे ॾेखारियईंसि फलाणी जॻह ते तोए पाण लिखी ॾिनो मूंखे पर्चीअ ते त मां कहिड़ो बि वॾो ॾोह कयां तूं मूंखे माफ़ु कंदे उहो चोर मां पंहिंजी सही हुअसि हथ अखर हुअसि हाणे छा करे चनेसर मजबूर थी छॾे ॾिनुसि चई सही आहे बट हाणे लीला जो दगु थियो बंदि कौरू छा कयो हुन सां जंहिंसां शादी कराइणी आहे त वीरनाथ उन पुट खे छॾे उन खां तलाक वठी हुन चए तोसां मुंहिंजी शादी न थी आहे ऐं तो ठकार ॾिनई चनेसर खे ॻोल्हण फिरंदी फिरंदी चनेसर निकिती हाणे लीला जो वञण बि ख़तमु थी वियो लीला ने हिकिड़ो पखी मोकिलियो चवंदा जेको तोतो बंगाली ॿोली में ॻाल्हाईंदो वीरनाथ मोकिलियो जॾहिं वीरनाथ जो कौरू खे वेंजारे पई हिनखे चनेसर खे जॾहिं वेंजारे पई लीला तो तोतो अचे भित ते वेही जॾहिं ॻाल्हाइणु शुरू कयईं त नौकर अचो साईं वीरनाथ जापो खणी आई थी ॿुधाए थो वरी माई वेही वरी वञी पर्ची खणी आई चईं मां तो मूंखे चयो त ॾोह माफ़ु कंदो साईं ॻाल्हि खुटाइणी टी ग़लती बि माई खां थी उहे 3 पर्चियूं ख़तमु थियूं अचे कौरू हिन जे बंगुले जे साम्हूं तंबू हणी ॻोल्हे अचे लही चनेसर खे हार विझी ऐं रखे छॾियईं हुन में राति जो सुट कतींदी चवनि था उते कौरू एॾो हुन में रोशनी उन हार में हूंदी जो सुट ताईं नज़र पवंदी हुअसि लीला जो दर खां ॾिठो त रोशनी आहे तंबू में पुछाए कयूं चऊं हिकिड़ी माई आहे कौरू नालो अथसि उहा आई आहे उन वटि इहो हार आहे हिन माई चयोसि त भई इहो हार मूंखे खपंदो आहे माई सम्झी वई त इहो हार को आहे पर उते कौरू कंहिं ॿिए नाले सां बि सॾायो त जीअं लीला खे ख़बर न पए नेठि हीला कयूंसि माई न ॾिनो हार माई वटि पाण हिकिड़े ॾाड़े अचे निकिती केरु लीला कौरू खे चईंदे हार मूंखे ॾे
चईंसि हिक तरीक़े सां ॾींदीसांइ। चईं कहिड़े सां? चईं जेकॾहिं मुड़ुसु हिक राति लाइ मूंखे ॾींहुं चनेसर सुबुह जो चनेसर तुंहिंजो हार खई वञ। चईं सौदो छो? माई हार खणी हली चनेसर खे चईं त मां तोखे हिक ॾींहं जे लाइ ॾेई आई आहियां, ॿाहिरि माई वेठी आहे उन खां हार वरितो अथमि। हुन चयुसि तुंहिंजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं तूं मूंखे ॾेई आई आहीं त मां वञांसि। जॾहिं हुन वटि पहुतो, जॾहिं हुन वटि वञी पहुतो, सुबुह जो लीला हिन माण्हू मोकिलियो त चनेसर खे वठी अचो त मां वेझारियां त पाणी कोसो चाढ़ियो अथमि। त कंवरू उन पाणी कोसे वारी खे चयो त वञी लीला खे चयो त कंवरू इहो लीला कंवरू कोसो चाढ़े छॾियो आहे, तूं लीला हाणे भली लाहे छॾ। उन हार ते मुड़ुसु खपाई। उन खां पोइ हुन वटि पर्ची न हुई। उन खां पोइ वॾो किसो आहे, उहो माई दाऊं कंदी रही, हीला कयईं, सभु चनेसर मोटी न वियसि। लतीफ़ साईं जो बि हिकिड़ो बैत आहे इन ते, छो जो चवनि था त लीला ज़ात जी सुमरो कीअं त ए न मारुनि रीत जो सेण मटाइनि सोन ते। इहो मारू उमिरि खे चयो त इहा असां मारुनि जी रीति न आहे, इहा असां वटि रसम ई न आहे। सेण मटाइनि सोन ते जो आदर्श उसूल प्यार मोहबतूं ऐं मुड़ुस सोन ऐं पैसनि ते विकिरो कनि, इहा तव्हांजी आहे। ए न मारुनि रीत जो सेण मटाइनि सोन ते, अची उमिरि कोट में कंदियसि कान कुरीत, पखनि जी प्रीत मूं माड़ियुनि सी न मटियां। हक़ मौजूद।